नाज़रीन हूँ तो सॼे सिलसिले उन सबब आयल ॿोॾ सबब अटकल 3 करोड़ खां मथे मुतासिरनि जी ज़िंदगी केतिरा ई साल पोइते पइजी वई आहे। पर जेकॾहिं सिंध जी ज़िक्र कयूं था जेको तमामु घणो बल्कि ईअं चइजे त मुल्क अंदरि सभ खां वधीक जेको सूबो मुतासिर थियो आहे सिंध ऐं उन खां पोइ बलूचिस्तान। त सिंध अंदरि ख़ासि करे जेके हालतूं आहिनि अटकल 1 करोड़ खां मथे बरसाती ॿोॾ मुतासिरनि जो जेको तादादु आहे उन्हनि जो ई बहाली या उन्हनि जो रिलीफ त परे जी ॻाल्हि पर अञा ताईं उन्हनि जो रेस्क्यू बि मुकमल न आहे थी सघियो। नज़र अॼोके प्रोग्राम में सिंध जी जेके मौजूदा दर्दनाक हालतूं आहिनि उनजो सदेबाब कीअं मुमकिन आहे ऐं उनजी बहालीअ वारो जेको सुवाल आहे उनजो जवाबु ॻोल्हण जी कोशिशि कंदासीं। एक्सपर्ट्स मूंसां गॾु मौजूदु आहिनि उन्हनि जो तारुफ़ असां करायां थी पोइ गुफ़्तगू जो आगाज़ कंदासीं। मूंसां गॾु मज़हर अली शाह साहब आहिनि इरसा जा ॻोड़ा चेयरमैन रहिया आहिनि मूंसां गॾु वीडियो लिंक ज़रिए अॼोके प्रोग्राम में शरीक आहिनि। उनखां सवाइ ख़ालिद मेमून साहब आहिनि मूंसां गॾु आपाशी खाते जा ॻोड़ा सेक्रेटरी रहिया आहिनि ऐं मूंसां गॾु वीडियो लिंक ते ई मौजूदु आहिनि। कुझु देरि खां पोइ महमूद नवाज़ शाह साहब आहिनि आबादगार अॻवान आहिनि उहे पिणु मूंखे कराची स्टूडियो में जॉइन कंदा। मज़हर अली शाह साहब ख़ालिद मेमन साहब ॿिन्ही खे भलीकार कयां थी जो कि प्रोग्राम में मेमन साहब अव्हांजी इजाज़त सां मज़हर शाह साहब खां आगाज़ कयां थी। शाह साहब मौजूदा हालतूं अव्हांजे आॾो आहिनि ऐं जहिड़े क़िस्म सां उनखे अॻियां डील कयो पियो वञे हैंडलिंग कई पई वञे उहो बि अव्हांजे आॾो आहे। छा चवंदो सिंध जी मौजूदा हालतुनि ऐं उनजो जेको बहालीअ वारो सुवालु आहे छा चवंदो तव्हां? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। अर्ज़ जो आहे मैडम त अॻे 23 अगस्त ते असां प्रोग्राम कयो हो जंहिंमें इहो ख़दशो हो त 5.5 लखनि खां पाणी वधीक ईंदो त पोइ बंद कमज़ोर आहिनि या उहे संभाले सघंदा इरिगेशन वारनि। पर अलाह जी महिरबानीअ सां इरिगेशन वारनि महिनत करे उन्हनि बंदनि खे पाणी सां मुक़ाबिलो करे समुंड में पाणी पहुचायो आहे ऐं हाणे असां वटि रिलीफ मिली वियो आहे रिवर में। बाक़ी जेको मींहुं पियो आहे जेको अनप्रिडिक्टेड तमामु हद खां वधीक हो उहो थ्रू आउट सिंध में पियो आहे ऐं सॼी जॻह बहिराड़ी आहे शहर आहिनि सभु पाणीअ सां भरिया पिया आहिनि। अञा ताईं उनजो को हल फ़िलहालु नज़र कोन थो अचे। हाणे जॾहिं दरिया लथो आहे त उनखे लाज़मी आहे हाणे उन में पाणी कढंदा माण्हू थ्रू पंपनि जे या जंहिंजे भरिसां कैनाल्स आहिनि उहे चंडण मां पाणी कढी सघंदा। हिन वक़्तु माण्हुनि तकड़ि करे कैनालनि खे कटअप ॾिना आहिनि जंहिंजे करे कैनालनि खे नुक़सानु काफ़ी पए थो आहे। ड्रेनूं सभु माण्हुनि कटंदा आहिनि जंहिं करे ड्रेनूं पाण में मिली वियूं आहिनि ऐं पाणी समुंड शायदि नथो खणे इन करे ड्रेनुनि जो पाणी बि तमामु तकलीफ़ ॾिए शहर ॿोड़े छॾिया अथई। उनखां वधीक जेको मां अॻ में ॿुधायो हो त जेको बलोचिस्तान जो पाणी आहे उहो तमामु घणो आहे। उन एस बी बंद खे ब्रीच कयो ऐं आख़िर मंछर खे ब्रीच करे ऐं तमामु घणो नुक़सानु पहुचायईं लेफ्ट साइड खे शहर ॿोड़ियईं। पर अलाह जी महिरबानी सां हाणे हुकूमत विकट ॾेई उनखे चवंदा असां हाणे पाणी जेको आहे दरिया में घटियो आहे तंहिं करे हाणे पाणी खणे थो ऐं मुंहिंजे ख़्याल में लख खां मथे पाणी दरिया में इन्हनि इहो पाणी निकिरे पियो ऐं महीने खनि में उमेद आहे त 70% खां मथे पाणी निकिरी वेंदो। शहर काफ़ी आज़ाद थी बहिराड़ी काफ़ी ठीक थींदी। पर अञा बलोचिस्तान जो पाणी उते आहे बीठो आहे ऐं उहो अञा ईंदो। उन लाइ हुकूमत खे इहो अर्ज़ु आहे त एफपी बंदि जा जेके ब्रिजिस आहिनि उहे जल्दी बंदि कनि त पोइ उन खां पोइ इहे पाणीअ ते कंट्रोल कंदा। बाक़ी हिन वक़्तु जेको माण्हुनि खे तकलीफ़ आहे उहो हिन वक़्तु मुंहिंजी नज़र में जो मेन इशू जो बर्निंग आहे हाणे पाणीअ ते कंट्रोल थी वियो आहे। पाणी पंहिंजो दॿो वरितो आहे ऐं पाणी निकिरी वेंदो। पर हिन वक़्तु माण्हू जेके वीचारा ॿाहिरि वेठा आहिनि तकलीफ़ुनि मां आहिनि उन्हनि खे सिहत खपे मानी पंहिंजाइती आहे पर हिन वक़्तु सिहत जो वॾो मसइलो आहे। इन करे हुकूमत खे सिर्फ़ु इरिगेशन खे ई न अॻियां वधणु घुरिजे पर पाणी कढण लाइ जेको कैनालनि जो आहे उहो त इरिगेशन जो आहे। बाक़ी शहरनि जो पाणी ॿनियुनि जो पाणी मुंहिंजे ख़्याल में त ॿिया डिपार्टमेंट आहिनि जीअं एग्रीकल्चर आहे उहो बि इरिगेशन खां बि वधीक जा माण्हू आहिनि हिते
उन्हनि खे लॻायो वञे त उहे स्प्रे कनि, पाणी कढण में माण्हुनि जी मदद कनि। ऐं उन सां गॾु ॿिया डिपार्टमेंट हेल्थ आहे ऐं जानवरनि जे डॉक्टर आहिनि, उहे आहिनि, उन्हनि खे मोकिलनि हुते ऐं बाक़ाइदे उन्हनि ते सख़्ती कनि त जीअं वधीक माण्हुनि जो नुक़सानु न थिए। हाणे माण्हुनि वटि कुझु काफ़ी त जानवर मरी विया आहिनि, पर कुझु जेको बचा आहिनि उन्हनि खे बचाए सघिजे। माण्हुनि जी रोज़ी रोटी उन ते ई आहे। ठीकु फ़सुलु ख़तमु थी वियो ऐं उन खां पोइ ॿिए जेके बि डिपार्टमेंट आहिनि, लोकल गवर्नमेंट आहिनि, सभिनी ते जो कमु आहे इहो गॾिजी। ऐं मां अञा बि वधीक चवंदुसि माण्हू जेके घणो करे त सभु अफेक्ट आहिनि, जेके कमु करण वारा आहिनि उन जा बि घर खे किरी पिया आहिनि, जेके नौकरियुनि में आहिनि उन्हनि जा बि किरी पिया आहिनि। इन करे उहे ख़ुदि परेशानी में आहिनि। त माण्हू सभिनी खे जेको हिन वक़्तु रोड ब्लॉक था कनि या इन खां जे पासो कनि त वधीक सुठो आहे, छाकाणि इन करण सां उन्हनि ताईं जेको माल जेको उन्हनि जी खाधो पीतो जेको उन्हनि जा मददगार ईंदा उन्हनि खे पहुचण में देरि थी थिए ऐं हुकूमत खे बि तकलीफ़ थी थिए। त जीअं हुनखे रस्तो ॾियनि त जीअं हुकूमत अची उन्हनि जी जल्दी मदद करे ऐं जेतिरो रोड ब्लॉक कंदा या ओतिरो हुननि खे वधीक पाण खे तकलीफ़ थींदी या पाण खे न त ॿियनि ताईं कोन पहुचंदा। ठीकु 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 शाह साहिबु, मुंहिंजो पॉइंट अची वियो। हिकु मुख़्तसिर असीं ब्रेक वठंदासीं ऐं ब्रेक खां पोइ ख़ालिद हैदर मेमून साहिब बि आहिनि मूंसां गॾु, महमूद नवाज़ शाह साहिब बि जॉइन कंदा। उन खां पोइ गुफ़्तगू खे अॻियां वधाईंदासीं। हिन वक़्त ताईं जेका ॻाल्हि नाज़रीन अवां मौक़े ॿुधो, मज़हर अली शाह साहिबु चवनि पिया त हिन वक़्तु पाणीअ पंहिंजो दॻु वरितो आहे। हिन वक़्तु जेके ॿिया अहम इंतिहाई इशूज़ आहिनि, बर्निंग इशूज़ आहिनि, उहो जेको माण्हुनि जी रिलीफ ऐं बहाली वारो आहे इशू आहे, उन ते हिन वक़्तु तमामु घणे फोकस जी ज़रूरत आहे। असीं पंहिंजी गुफ़्तगू खे हितां खां ई कंटिन्यू कंदासीं। मुख़्तसिर ब्रेक था वठूं, ब्रेक खां पोइ वापसि था अचूं। वेलकम बैक नाज़रीन, फिर ॿीहर तव्हांखे प्रोग्राम में भली कार था चऊं। ऐं नाज़रीन हिन वक़्तु मूंसां गॾु महमूद नवाज़ शाह साहिबु आहिनि, आबादगार अॻवान आहिनि, मूंसां गॾु हिते कराची स्टूडियो में उन्हनि जॉइन कियो आहे। महमूद नवाज़ शाह अव्हांखे बि वेलकम कयां थी प्रोग्राम में। मूंसां गॾु ख़ालिद हैदर मेमून साहिबु बि आहिनि ऐं मज़हर अली शाह साहिबु बि मूंसां गॾु मौजूदु आहिनि। नाज़रीन ब्रेक खां अॻु मज़हर अली शाह साहिबु जो अव्हां मौक़े ॿुधो, उनखे ई कंटिन्यू कंदासीं। ख़ालिद हैदर मेमून साहिबु जी अव्हां जी इजाज़त सां ख़ालिद हैदर साहिबु ॾे वञा पई ऐं उन्हनि खां उनजो पॉइंट वठी हिन खां पोइ महमूद नवाज़ शाह साहिबु अव्हां ॾे अचां पई। ख़ालिद साहिबु अव्हां ॿुधो मज़हर अली शाह साहिब खे ऐं हू बिल्कुलु क्लीन चिट ॾियनि पिया। मां हुनजी गुफ़्तगू मां इहो असिस कयो, गवर्नमेंट खे ॻाल्हि कनि पिया त हाणे नेचुरली पाणीअ पंहिंजो रूट वरितो आहे, दॻु वरितो आहे, पर हीउ जेको दॻु वरितो आहे पाणीअ, केतिरा ई वाहन वस्तियूं शहर ॿोड़ण खां पोइ हीउ जेको दॻु वरितो आहे, हथ सां ॿोड़ाइण, हथ सां कट लॻाइण, हीअ सॼा मामला बि इन अरसे में बार बार असां इहे शयूं असांजे साम्हूं ईंदियूं बि रहियूं, ॾिसंदा बि रहियासीं, ॿुधंदा बि रहियासीं। अव्हांखे छा सम्झ में अचे पियो? अव्हां समूरी सूरत खे ॾिठो आहे, इन में जेको एतिरी देरि सां हीउ सिलसिलो असांखे नज़र अचे पियो, अञा ॿुधाए पियो वञे हुकूमत जेको ऑफिशियल मौक़े पई ॾेई त 3 खां 6 महीना लॻी सघनि था हीउ पाणी निकिरण में। त इन में इंतिज़ामी नाइलीअ जो केतिरो कॉन्ट्रीब्यूशन आहे ऐं कुदरती बाक़ी जेका सूरत हाल रही आहे उन ते बि ज़रूरु लाइट शेड कजो। महिरबानी मैडम, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बिल्कुलु साईं मज़हर शाह खे मां ॿुधो, उन्हनि सभु सही चयो। उन खां उन ॻाल्हि खे वधाईंदे इहो अर्ज़ु कंदुसि। जी ख़ालिद साहिबु, ही पाणी बरसाति पई आहे ऐं मक़सदु राइट बैंक, पंहिंजी राइट बैंक रीजन जेको बरसातुनि जो पाणी बि आहे, त वरी जबलनि जो पाणी बि आहे, वरी लेफ्ट बैंक रीजन सिमन जो पाणी बि आहे, LBOD जो पाणी बि आहे, बरसाति जो पाणी बि आहे, टियों वरी विच जो टुकड़ो आहे जेको सिर्फ़ु बरसाति जो आहे। हाणे छा थियो छा न थियो, हाणे असांजो मेन मसइलो कंसर्न इहो आहे, मुंहिंजो आहे त पाणी खे कढिजे कीअं। साईं हिनखे ॾाढो ईज़ी करे वरितो, मां ईज़ी करे कोन थो वठां। मां साईं सां थोरी देरि पाणी खे जी ख़ालिद साहिबु मुंहिंजो आवाज़ु पहुचे पियो वहां ताईं? नाज़रीन राब्तो मुनक़ते थी वियो आहे। ख़ालिद साहिब सां असीं कोशिशि कयूं था त राब्तो ॿीहर कयूं त जीअं हुननि जो मौक़े वहां ताईं पहुचाए सघूं। महमूद नवाज़ शाह साहिबु मूंसां गॾु आहिनि। शाह साहिबु अव्हां सूरत हाल खे कीअं पिया ॾिसो, समूरी सूरत हाल, मौजूदा जेके हालतूं आहिनि सिंध जूं उहे असांजे आॾो आहिनि ऐं बहाली वारो जेको चैलेंज आहे तमामु वॾो सुवालु आहे, कीअं ॾिसो पिया सूरत हाल खे? तव्हांजी वॾी महिरबानी। सभिनी खां पहिरीं ॻाल्हि ॾिसो, जेका तव्हां ॻाल्हि कई पे थोरो पहिरीं, उन में असांजो ख़्यालु इहो आहे त मींहुं त बराबरि जेको
पहिरीं असां वटि पवंदो आहे एवरेज रेनफॉल उन खां काफ़ी जेको आहे सो वधीक मींहुं पियो आहे डिफरेंट इलाइक़नि में घणो मींहुं पियो आहे बलूचिस्तान में तमामु घणो पियो आहे उन वहकरा असां ॾे आया आहिनि पर असां बद इंतिज़ामीअ खे जेको आहे सो एतिरो घणो डाउन प्ले नथा करे सघूं कहिड़े क़िस्म जी बद इंतिज़ामी थी आहे मक़सदु त तव्हांजो जेको ड्रेनेज सिस्टम हो बराबरि उन जी कैपेसिटी घटि आहे पर उन जी छा खाटी खयल हुई उन जी सफ़ाई थियल हुई 2010 ऐं 11 में इहे साॻिया इशूज़ क्रिएट थिया उन खां पोइ असां लेसन्स लर्न कया उन जो जवाबु तव्हांखे चाहींदे न चाहींदे न में मिलंदो तव्हां वटि फंक्शनल ड्रेनेज सिस्टम हिन वक़्तु LBOD जो हो उन में कुझु LBOD जे सिस्टम अप्रोप्रिएटली कमु कोन कयो ॿियो चङे मुड़ुसनि ऐं चङनि जेको आहे सो किन उते कट ॾेई छॾिया किन उते बंद ॾेई छॾिया उन जे करे सिस्टम एग्रवेट थियो आहे ॿिए नंबर ते तव्हांजो इरिगेशन सिस्टम में नेचुरल स्केपेजिस बि आहिनि ॿिया असां वटि ढोरा बि आहिनि सिंध में पुराणा उन्हनि ढोरनि नारनि सां बि साॻियो ई कमु थियो जेको असांजे LBOD सां थियो ॿियो सुवालु इहो आहे त RBOD खे पोयां 20 सालनि खां इहो प्रोजेक्ट हले पियो उहो 3-4 दफ़ा उनजी प्रोजेक्ट एस्केलेशन थी वई उन में 25-30 अरब रुपया ख़र्च थी विया आहिनि अध में कमु करे उनखे बंदि कयो वियो आहे जंहिंजे मथां को कमु कोन पियो थिए ऐं पूरो न कयो वियो असांजो सुवालु इहो आहे त 2011 खां पोइ ऐं 10 खां पोइ अॼु बि तव्हां ॾिसो त 10-11 साल गुज़री विया असां पंहिंजे सिस्टम में कहिड़ी बहितरी आंदी अगरि सिंध इन्हनि सभिनी शयुनि खां एक्सपोज़ड हो त तव्हांखे उनजो जवाबु मिलंदो त अनफॉर्चुनेटली कोन मिलंदो हाणे तव्हां फ्यूचर जी ॻाल्हि करियो हाणे तव्हां फ्यूचर में अगरि चओ पिया त पाणी निकिरंदो अॼु छा पियो थिए अॼु रोड़ी कैनाल हुजे या नरा कैनाल हुजे मथां ज़ीरो आहे पाणी उन में जेको वहे पियो उहो कहिड़ो पाणी पियो वहे उहो सॼो मथनि शहरनि जो पाणी जेको ड्रेन कयो पियो वञे जेको जिते ॿनिनि जो पाणी आहे सो ड्रेन कयो पियो वञे उहो पाणी अॼु बि वहे पियो भला छा उहो पाणी समुंड में पहुचे पियो छा अनफॉर्चुनेटली उहो वरी लो लाइंग एरियाज़ खे वधीक अञा ॿोड़े पियो इन ॻाल्हि खे केरु पियो डिनाए करे अनफॉर्चुनेटली उन लाइ को बि प्लान न आयो सिर्फ़ु एमरजेंसी में जीअं को पेशेंट वेंदो आहे त उनखे जीअं को किथां पटी ॾिनी किथां को कट ॾिनो किथां को एम्प्यूटेशन कई उन हिसाब सां तव्हां ॾिसो अॼु बि मंछर खे हितां कट हुतां कट हू ॻोठु ॿुॾो हू ॻोठु ॿुॾो त उन पाणीअ खे ड्रेन त वरी बि थियणो आहे समुंड में इन्हनि ढोरनि में इन्हनि ड्रेनेज सिस्टम जे थ्रू निकिरणो आहे अनफॉर्चुनेटली असां उन जे लाइ को बि प्लान कोन पिया ॾिसूं जेका बोड थी सा थी रबी बि जेको आहे सो तमामु ॾुखियो पियो ॾिसण में अचे असांखे त डपु आहे ऐं ख़ुदा करे असांजो डपियो सही न थिए त जेको वरी मींहं पिया आहिनि मीरपुर ख़ासि में हेॾां होॾां त असांजी सिंध में इहे जेके ढंढूं ऐं इहे पाणी जेके आहिनि से जाइन ते बीह न रहनि जे असां उन्हनि खे प्रॉपरली रस्तो न ॾिनो ऐं हिकिड़ो तव्हांखे सिर्फ़ु मिसाल ॾींदो आहियां 2 ॾींहं पहिरीं मीरपुर ख़ासि में मीटिंग थी इहो फ़ैसिलो कयो न एक्सपर्ट्स त असीं अलाए कंहिं जाइ ते कट था ॾियूं मूंखे न आहे ख़बर त उहो सही फ़ैसिलो हो या उहो ग़लति फ़ैसिलो हो उन में वज़ीर बि शामिलु हुआ ऐं टेक्निकल माण्हू बि शामिलु हुआ उहो कट ॾेई सघिया उते विया उते माण्हुनि खे कट न ॾियणु ॾिनो पोइ उहा सभु चयो बाबा हाणे वरी को ॿियो प्लान ठहंदो इन मक़सदु छा थियो त असां प्रॉपरली प्लैनिंग पंहिंजी शयुनि जी अॼु बि असीं जेको जंहिं तरीक़े सां करणु खपे असीं न पिया करियूं जंहिंजे करे असांखे डपु आहे त इन जे नुक़सानात जेतिरा थियणा हुआ उन खां असांखे वधीक उहे नुक़सान जेके आहिनि से ॿारहाड़ीअ में झेलणा पिया पवनि असांजो मौक़िफ़ जेको आहे सो इहो आहे बिल्कुलु ऐं अॼु बि मां चयो पिया त रिएक्टिव अप्रोच असांखे नज़र अचे पई प्रोएक्टिव अप्रोच अॼु बि कोन्हे हिन सूरत हाल में ख़ालिद साहब सां बि राब्तो बहाल थियो आहे ख़ालिद साहब अव्हां कुझु चयो पिया समूरी सूरत हाल खे जे हवाले सां कंटिन्यू कजो पंहिंजी गुफ़्तगू मैडम मुंहिंजो कंसर्न आहे त साईं जी चए पियो शाह साहब महमूद नवाज़ शाह साहब बिल्कुलु मां हिन खे एग्री थो कयां त असां वटि एविकेशन प्लान जेको आहे पाणी जे कढण जो 3 पासनि खां कीअं आहे छो जो दरिया में त पाणी वञे पियो असांखे ख़ुशि न थियणु घुरिजे ऐं असांखे पाण खे इज़ी न वठणु घुरिजे छो जो इहो पाणी कंहिं स्टेजली बीह रहंदो छो जो इहो जेको यानी ग्रेविटी फ्लो आहे जेको पंहिंजो पाण वहंदो पाणी उहो 40% वहंदो 45% वहंदो मूंखे ख़बर न आहे छो जो न मूंखे मुंहिंजे इरिगेशन इंजीनियर मूंखे को ॿुधाए थो पहिरीं तव्हां इरिगेशन डिपार्टमेंट खे चवंदुसि महिरबानी करे फ्रंट ते अचो मीडिया खे ॿुधायो असांखे ॿुधायो त बाबा घणो पाणी मां राइट बैंक जी जल्दी ॻाल्हि थो कयां घणो पाणी बीठल आहे घणो कढूं पिया घणो आसां सां कढंदा वेंदासीं घणा ॾींहं लॻंदा छा तव्हां उहो वॉल्यूम कढियो आहे क्वांटिटी कढी आहे डिफरेंट डिपार्टमेंट कंपार्टमेंट्स में गेज लेवलूं हयूं आहिनि हा इहो ॿुधूं था त फलाणे रिंग बंदि था 1/2 फुट पाणी जो प्रेशर लथो आहे मुनो फुट लथो आहे
इहे ॿहिराड़ी वारा चवंदा आहिनि असांजी इरिगेशन जी कोन चवंदो आहे। सो मुंहिंजो अर्ज़ु आहे साईं जी चवे थो प्रॉपर एजुकेशन प्लान हुअणु घुरिजे त बाबा ग्रेविटी सां घणो निकिरंदो, लिफ्ट पंप आया पोइ लिफ्ट पंप जेके घणा डिप्रेस एरियाज़ आहिनि जेके सवाइ इन जे पंहिंजे पंपनि जे न निकिरी सघंदा, उन लाइ छा प्रोग्राम ठाहियो अथनि ऐं एतिरा पंप जो बंदोबस्तु एडवांस में कयो अथनि न कयो अथनि, घणा ॾींहं लॻंदा, 3 महीना या 6 महीना 8 महीना 2 महीना जे पर जेकॾहिं इहा पाणी जेकॾहिं वार फुटिंग बेस जंगी बुनियादुनि ते न कढियऊं त वॾो जेको आहे अञा वधीक तबाही थींदी। ख़ालिद साहब, मां सिंध सरकार जो मौक़े ॿुधो हूंदो इहा ॻाल्हि करे पई त असां खां कुझु शयूं थी सघे थो त अणॼाणाई में थियूं हुजनि, पर असीं टेक्निकल ओपिनियन वठी करे ई अॻियां वधूं पिया ऐं हीअ जेके हथ सां ॿोड़ाइण वारी मामला हुजनि या जेके ॿिया इल्ज़ाम लॻनि पिया सभु बेबुनियाद आहिनि। टाइम जी मां ॻाल्हि कई त ड्यूरेशन ॿुधाइनि पिया त 3 खां 6 महीना लॻी सघनि था, पर यस प्लान इज़ मिसिंग। न बिल्कुलु सही आहे। मां पंहिंजे इरिगेशन डिपार्टमेंट खे चवंदुसि त बाबा तव्हां फ्रंट ते अचो, तव्हां पाणी जो अंदाज़ो सही कयो ऐं उन में तव्हां ॾिसो त पाणी घणो निकिरंदो टिनी रीजन मां। रीजन हिकिड़ो कोन्हे, राइट बैंक आहे, वरी हेॾा एलपीओडी लेफ्ट बैंक आहे जिते वॾा ढोराज़ आहिनि उते तबाही लॻी पई आहे, वरी विच जो जेको आहे जेको बरसाति जो पाणी पियो आहे त इन में बाक़ाइदे हिकिड़ो कमांडर हुजे जेको सही पई कमांड करे। हाणे पॉलिटिकली कट हाणे इहो थींदो जॾहिं जो पाणी लहंदो वेंदो हुन में कट हणंदो, हुनखे कट हणंदो, इन करे लॉ एनफोर्स एजेंसी खे इन्वॉल्व कजे ऐं बग़ैर कंप्रोमाइज़िंग पॉलिटिकल कंप्रोमाइज़िंग जे मेरिट ते जेको पाणी कढिजे, लिफ्ट ते कढिजे त लिफ्ट ते कॾहिं कढिबो, उन लाइ घणा पंप खपनि, किथे किथे हणणा आहिनि, इहे सॼी प्लानिंग जो हिकिड़ो बाक़ाइदे हिसो हुअणु घुरिजे। सो मक़सदु इहो इरिगेशन डिपार्टमेंट खां मां ॿियो जीअं साईं चयो त पब्लिक हेल्थ जो बि आहे, एग्रीकल्चर जो बि आहे, त इहो गवर्नमेंट जो कमु आहे टिनी डिपार्टमेंट खे विहारे ऐं बाक़ाइदे प्रॉपर एजुकेशन प्लान ठाहिनि, पाणी कढनि, कंहिं तरह पाणी प्रॉपर वे में न कढियूं, इंजीनियरिंग टेक्नोलॉजी इस्तेमालु न कयूं, सिर्फ़ु इहो हुनजे पोयां मार्च करे विहनि, इहो यार सही न आहे। असां जेका चऊं था असां डिपार्टमेंट जे भलाई लाइ चऊं था त असां जेको आहे सो अलाह करे असां यंग इंजीनियर खे प्रॉपर जेको नॉलेज हुजे ऐं सही तरीक़े सां करे, उन नक्शा हुजनि ड्रेनेज जा, उनखे ख़बर हुजे, उनखे इरिगेशन सिस्टम जा नक्शा हुजनि, हुन वटि ड्रेनेज जा नक्शा हुजनि जेके उनजे मदद सां जेको हाणे जेको पाणी लहंदो पियो वञे त उनखे कीअं वधीक फास्टर कजे, कीअं तेज़ कजे ऐं कीअं पंप जल्दी पुॼाइजनि। हाणे इहा स्ट्रेटजी आहे जेका पंहिंजो डिपार्टमेंट खे करणी आहे। ठीकु, त पर हिन वक़्तु जेका एग्ज़िस्टिंग जेका स्ट्रेटजी नज़र अचे पई उनखे कीअं पिया ॾिसो, या मां सम्झो पिया त का स्ट्रेटजी आहे ई कोन जेका सेंट्रलाइज़ हुजे न समूरी सूरत में? ख़ालिद साहब, मां मजबूरी सां मूंखे चवणु न घुरिजे ऐं जेको आहे पर मां चवां थो का स्ट्रेटजी कोन्हे ऐं बिल्कुलु साईं मां इन लाइ थो चवां त इरिगेशन डिपार्टमेंट खे फ्रंट ते अचणु घुरिजे। हुन खां बाक़ाइदे वॾो सेल आहे, एडवाइज़री सेल आहे, जंहिंजो कमु ई इहो आहे त इहो सॼो ॿुधायां। सो इहो एजुकेशन प्लान ठाहिनि ऐं वार फुटिंग ते ठाहे, वार फुटिंग ते पाणी कढनि, सिर्फ़ु इहे दरिया में पाणी वञे पियो भई वञे पियो, इन में ख़ुशफ़हमी में मुब्तला न थियणु घुरिजे। इन में 2 क़िस्मनि जा पाणी थींदा, हिकिड़ो थींदो थ्रू ग्रेविटी फ्लो, थ्रू थींदो लिफ्ट जेको आहे, लिफ्ट जो पाणी वधीक थींदो छो कि बरसाति जो पाणी बीठल पाणी आहे, हाणे इनखे कढण सां वधि में 40% निकिरंदो ऐं उहा बि असांखे ख़बर पए त वॉल्यूम आहे घणो, असांखे त हेसि ताईं ख़बर कान्हे त राइट बैंक ते पाणी आहे घणो। हीअ कीअं था अचनि 3 महीना, शायदि 6 महीना लॻनि, शायदि महीनो लॻे, शायदि 15 ॾींहं लॻनि, उनजे लाइ कहिड़ी स्ट्रेटजी आहे तो मुंहिंजे ख़्याल में स्ट्रेटजी मूंखे ॾिसण में नथी अचे। ठीकु, मज़हर अली शाह साहब, अवां अग्री कयो पिया, महमूद नवाज़ शाह साहब खे मां ॿुधो, ख़ालिद इदर महमूद साहब खे मां ॿुधो, अग्री कयो पिया ॿिन्ही जे कॉमेंट्स सां? मैडम ॻाल्हि इहा आहे त ॻाल्हि में कुझु सचायूं त आहिनि, पर हिन वक़्त में असां इहे ॻाल्हियूं करे टाइम ज़ाया कंदासीं। हिन वक़्तु समुंड पाणी ड्रेनेज जो कोन थो खणे, इंशाअल्लाह 4-5 ॾींहंनि खां पोइ जॾहिं 20-22 तारीख़ खां पोइ पाणी समुंड खणंदो, इहे ड्रेनूं पाणी छिकींदियूं, 30-35-40 हज़ार पाणी वेंदो, इहे ड्रेनूं ख़ाली थींदियूं। मां माण्हुनि खे अर्ज़ु कयुसि इहे हथ सां कट न ॾियनि, इंतज़ारु कनि, पाणी उन सां गॾु वेंदो। ऐं हेॾे एपी बंद ॾे पाणी पंहिंजो रुख वरितो आहे ऐं इंशाअल्लाह उहो महीने ॾेढ में काफ़ी हद ताईं पाणी निकिरी वेंदो। बाक़ी ख़ालसा वारी ॻाल्हि सही आहे त पंपिंग आउट थींदी पाणी, पर पंपिंग करणु
सिर्फ़ु इरिगेशन खे चवण त सॼी सिंध जो पाणी कढनि या उहे वेही मैनेज कनि त केतिरो पाणी आहे कीअं आहे हिन टाइम ते ज़िंदगी बचाइणी आहे, माण्हुनि जो माल मता बचाइणो आहे, माण्हुनि खे बीमारियुनि खां बचाइणो आहे। इन्हनि सभिनी डिपार्टमेंट खे खणी अची विहारणो आहे। उन्हनि वेझनि शहरनि में माण्हुनि खे जाइ कान्हे का, रस्ता ब्लॉक लॻा पिया आहिनि, माण्हू जेके आहिनि से रस्तनि ते के मजबूरनि कंहिंजो रोज़ 8-10 माण्हू मरनि था, के गेस्टो में मरनि था, के उन में मरनि था, के कंहिंजा ॿार ॿुड़ी था वञनि। त इन ते कंट्रोल करण लाइ सिर्फ़ु इरिगेशन ई न आहे, सब डिपार्टमेंट गॾिबा ऐं CM खे सभिनी डिपार्टमेंट जे हेडनि खे मजबूर कयो वञे, उन्हनि खे उन्हनि हेडक्वार्टर में उहे वॾा ऑफिसर हुजनि ऐं उहे उन्हनि ते कंट्रोल कनि। बाक़ी पाणी किथे लिफ्ट सिधो काथे गिरेवती फ्लो इरिगेशन वारनि जो मसइलो आहे। केनाल सभु टुटी विया आहिनि, उन्हनि खे उहे बंदि कंदा। पर रहियो सुवाल त हिन वक़्तु इमीडिएट जेको आहे हेल्थ ऐं जानवरनि जे डॉक्टरनि खे मोकिलिणो आहे, माण्हुनि खे मानी पहुचाइणी आहे। माण्हू महीने खां पोइ पंहिंजे 10-15 ॾींहंनि खां थी सघे थो त पंहिंजा नंढनि ॻोठनि में था वञनि। कचो जीअं आहे, मूंखे उमेदु आहे त 10-15 ॾींहंनि में कचे जा माण्हू सभु पंहिंजे ॻोठ हलिया वेंदा वञे, पाण पंहिंजी मुड़ुस सां करे उहे ठाहींदा। पर मेनली जेको ख़ालसा ॻाल्हि कई, जेको राइट साइड ते पाणी आहे, उहो पाणी शहरनि में ॿराड़ीअ में उन को दॿ कोन्हे को, किथे त ड्रेनेज आहे, किथे ड्रेनेज कान्हे। असांजो जीअं इलाइक़ो नौशहरो आहे, हिते ड्रेनेज जेतिरी कान्हे का, त उहो पाणी उहे उतां जा जेके रेवन्यू वारा आहिनि ऐं लोकल गवर्नमेंट आहे, एग्रीकल्चर आहे, उन्हनि जी ड्यूटी लॻाइनि। जिते किथे इरिगेशन कान पहुचंदी, हरू भरू इरिगेशन वारनि खे असां न ॿधूं। हा, एजुकेशन जी जेके कोतायूं आहिनि, जेके ब्रिजिस पवनि थियूं, उन्हनि ते कंट्रोल कनि ऐं जेके माण्हू ज़ोरीअ कट ॾियनि था केनाल्स खे या ज़ोरीअ पाणी विझनि था, हिकिड़े पासे मथां हेठि वारो पाणी अचे थो, जीअं साईं ॻाल्हि कई त तेल ते सॼा मुल्क ॿोड़े थो ऐं केनाल खे बि नुक़सानु पहुचे थो, ड्रेनूं बि ईअं थियूं आहिनि। उन्हनि ते इरिगेशन वारा कंट्रोल कनि, पुलिस ऐं रेवेन्यू उन्हनि खे मदद कनि त जीअं वधीक माण्हू कट न लॻाइनि ऐं हिसाब किताब सां ॾिसी वाइसी पाणी पंप कनि वेंदो थ्रू इन केनालनि जे ई वरी दरिया में। पर उनजो रूट इरिगेशन वारनि खे पुछनि, पंहिंजे मुंहुं कट या पंपिंग केनालनि में न कनि, न ड्रेन्स में कनि। ठीक शाह साहब, अवां दुरुस्त पिया चयो टू सम एक्सटेंट, पर जेका ॻाल्हि जीअं अवां चयो त इमीडिएट जेके चैलेंजिस आहिनि उन्हनि में पब्लिक जी जेको रिलीफ आहे, रेस्क्यू वारो कमु आहे, उनखे फॉरमोस्ट असांखे इंपॉर्टेंस प्रायोरिटी ॾियणी पवंदी। पर शाह साहब, उते बि त असांखे साॻी सेंट्रलाइज स्ट्रेटेजी नज़र कोन पई अचे। महीनो थियण वारो आहे, अञा ताईं असीं हिन ते ॻाल्हायूं पिया त हुकूमत ही करे सघे थी, चाहे त पंहिंजे डिपार्टमेंट्स खे गॾाए सघे थी, तजवीज़ूं अचनि पियूं एक्सपर्ट्स जूं, पोइ हेल ताईं हुकूमत करे छा पई? ॾिसो, असां इहो कोन पिया चऊं त को इहो इरिगेशन वारनि जो ॾोहो आहे या इहो महमूद नवाज़ शाह जो ॾोहो, माण्हू केर बि इहो कोन पियो चए। माण्हू त उन्हनि अरबाब इक़्तिदार ॾांहुं ॾिसनि पिया त उन्हनि पोयां महीने सवा खां जेका ट्रेजिडी आई आहे, उन में कहिड़ा इक़दाम कया आहिनि, इहो पिया माण्हू ॾिसनि। ठीकु आहे, असीं चऊं पिया त उहे घटिजनि न पयूं, एग्ज़ैक्टली। हालतूं वधनि पयूं। असीं इहो केरु कोन पियो चए त को ख़ुदा न ख़ास्ता को माण्हू मज़े सां वेठा आहिनि ऐं को त पाणी कढो। माण्हू त इमीडिएट रिलीफ बि खपे। ऐं भला अगरि इहो ई ख़्यालु आहे त रुगो माण्हुनि खे मानी खाराइणी आहे, माल मतनि खे बचाइणो आहे, त गवर्नमेंट में सख़्त आहे या 6 महीना 2-2.5 करोड़ माण्हू ऐं 1.5-2 करोड़ जानवरनि खे बचाइण जी सख़्त आहे? उनजो जवाबु आहे न। अच्छा, अगरि उनजो जवाबु न आहे त पोइ रिलीफ कीअं मिलंदो? पोइ रिलीफ त ईअं ई मिलंदो जॾहिं तव्हांजो पाणी ड्रेन आउट थींदो। असीं त ॻाल्हि इहा ई करियूं पिया त अॻियनि 5-6 महीननि में जे अॼु तव्हां उन जे बारे में प्लान न कंदव, ऐं जॾहिं असीं हुकूमत चऊं था त हुकूमत जो मक़सदु इरिगेशन डिपार्टमेंट न आहे, एग्रीकल्चर डिपार्टमेंट न आहे, पब्लिक हेल्थ। असांजो मतिलबु आहे त अगरि 12 रिसोर्सिस बि खपनि त गॾु वियो, सैटेलाइट इमेजरी खे ॾिसो। भला जे वज़ीर आला साहिबु ॿुधाए पियो त ठीकु, बिल्कुलु सही पियो ॻाल्हि करे, असीं न कोन पिया चऊं, पर को हुन ॿुधायो त पाणी किथां कॾहिं केतिरो ड्रेन थींदो। इहो त आऊं चवां न, मुंहिंजी ॿनीअ तां त महीनो 15 ॾींहं लॻंदो त को ॿाराड़ी जो माण्हू को असांजो रुगो ज़मीदार ॻाल्हि करे सम्झ में थो अचे। त असांखे जेका जंहिं हिसाब सां जवाब मिलनि पिया, उहे अहिड़े क़िस्म जा ई मिलनि पिया जंहिंमां अञा ख़ौफ़ असांखे वधे थो। अदा थी वेंदो हलियो,
दरिया घटिबो पाणी निकिरी वेंदो हलियो सही। ग्रेविटेशन में वेंदो हलियो हाणे हीअं करे छॾियो असांखे डपु इन ई ॻाल्हि खां लॻे थो इहो छो कोन मुमकिन आहे त अॼु ॿुधायूं त आया दरिया 15 ॾींहंनि खां पोइ पाणी खणंदो या तव्हांजा ढोरा 20 ॾींहंनि खां पोइ पाणी खणंदा जे 20 ॾींहंनि खां पोइ पाणी खणंदा त कहिड़नि कहिड़नि एरियाज़ मां पाणी पाणे निकिरंदो कहिड़नि कहिड़नि एरियाज़ मां असां पाणी जेको आहे सो ड्रेन आउट कंदासीं ऐं कहिड़ियुनि शयुनि सां असीं ड्रेन आउट कंदा दीज़ आर द आंसर्स दैट वी आर लुकिंग फॉर ऐं जॾहिं उहे तव्हां जवाबु ॾेई छॾींदव त अलाह अलाह ख़ैर सलाह असां हींअर चऊं पिया त हिन वक़्तु ज़रात सां डायरेक्ट लाॻापियल जेके तव्हांजा माण्हू आहिनि से 38% आहिनि ऐं हिन सूबे जा 2-2.5 करोड़ माण्हू डायरेक्टली उते पंहिंजो खाधु खुराक पैदा करे ऐं खाइनि था उन्हनि खे हुकूमत कान थी पैदा करे ॾे न रुगो इहो पर तव्हांजी शहरी मईशत जेका आहे सा उन मथां डायरेक्टली डिपेंडेंट आहे मूंखे तव्हां जवाबु ॾियो त फुटियूं न थियूं हिन साल उनजे पोयां 250 जिनिंग फैक्ट्रियूं आहिनि जिन जे पोयां हज़ारो माण्हू आहिनि ऐं लाखो ॿियो इनडायरेक्टली एम्प्लॉयड माण्हू आहिनि उन्हनि जो सुभाणे छा थींदो असीं इहो पिया चऊं त ज़रात जो फीथो फेराइण जे लाइ जल्द अज़ जल्द कोशिशि करियो ॿीं तव्हांखे थोरी हिकिड़ी गुज़ारिश कंदो वञा जेतिरो 25-30% हिन वक़्तु ज़रात बची आहे उनखे पाणी ॾियण लाइ का जाइ आहे उन लाइ को प्लान ठहे पियो जे न त इहा जेका 20-25% सारी बची आहे थोरो घणो कमंद बचियो आहे इन जो अधु नेक्स्ट महीने सवा में ख़तमु थी वेंदो इट्स नॉट ईज़ी इहो को आसान कोन्हे ऐं चवां पियो त हुकूमत सोचींदी कान हूंदी सोचींदी हूंदी बट द पॉइंट इज़ उन लाइ को प्लान आहे या उन लाइ को प्लान हिन वक़्तु मौजूदु न आहे जे मौजूदु न आहे त को पाणी जी टेस्टिंग कनि माण्हुनि खे ॿुधाइनि त इहो ई पाणी इस्तेमालु करियो जेको तव्हां वटि एग्ज़िस्टिंग मौजूदु आहे अनफॉर्चुनेटली अहिड़े क़िस्म जी का बि एडवाइस कान्हे रुगो इंटरनेशनल डोनर्स जे पोयां भॼणु ऐं उन्हनि खे जेको आहे सो अटो ऐं दाल खणी पहुचाइण में न हुकूमत पूरे पवंदी न ई हुकूमत जो को इहो ई रुगो फ़र्ज़ु आहे ऐं असांजो सिर्फ़ु इहो ई चवणु आहे त को प्लान पेश कनि अहिड़े क़िस्म जो डिज़ास्टर सिंध असां त पोयनि पंहिंजी उमिरि में 40-50 सालनि में कोन ॾिठो आहे त उनजो रिएक्शन एंड रिस्पॉन्स नीड्स ऑल्सो टू बी ऑफ दैट एन एक्सटेंट इट कैन नॉट बी जस्ट अ प्रेस कॉन्फ्रेंस जो आउं अची प्रेस कॉन्फ्रेंस में पंहिंजी ॻाल्हि करे वञो हलियो उते तव्हांखे डेफिनेट हिकिड़ो एक्सपर्ट जो प्लान आउं चवां थो कंहिं ज़िम्मेदार माण्हूअ खे लॻाइनि उहो हर ॿिए ॾींहुं माण्हू खे प्रेस कॉन्फ्रेंस करे ॿुधाए त किथां किथां पाणी कीअं वञे पियो ऐं अलाह ख़ैरु कंदो जे मुश्किल में आहियूं अलाह साईं कंदो असीं इन मुश्किल मां इंशा ताला निकिरी वेंदासीं हलिया इहो अनफॉर्चुनेटली हिन वक़्तु थिए कोन पियो जंहिंजे करे असांजे ख़दशा जेके आहिनि से वधनि बिल्कुलु सही आहिनि जंहिंजे करे कंसर्न्स में ॾींहों ॾींहुं वाह थिए पई ख़ालिद साहब छा एड करणु चाहींदो हुन में कुझु अहम इंतिहाई ॻाल्हियूं कयूं आहिनि शाह साहब त हिन पॉइंट्स ते जेकॾहिं इहे आंसर्स असांखे मिली पवनि त काफ़ी हद ताईं असांखे हिकु सम्झंदासीं त को हाणे वाक़ई गवर्नमेंट सीरियस नोट ते इन शयुनि में इन रुख ते कमु करे पई साईं जे ॻाल्हि खे एप्रिशिएट कयां थो बिल्कुलु साईं सही चयो आहे उनखे मां रिपीट करणु नथो चाहियां मां वरी बि सिर्फ़ु इहो ई चवंदुसि त जेको वार फुटिंग ते एविकुएशन प्लान ठाहियो ऐं प्रॉपर प्लानिंग सां उनखे जेको आहे यानी इम्प्लीमेंट कयो ऐं अंडर प्रॉपर कंट्रोल इहो त थियो एविकुएशन जो पाणी जो पाण कढण जो पाणी हाणे मुंहिंजो ॿियो कंसर्न वरी आहे त सुभाणे छा थींदो भाई छो इहे ब्रिचियूं पयूं छा थियो छो न थियो इनखे कीअं अॻिते लाइ कीअं बहितर कजे कहिड़ा सबक़ सिखियासीं उन लाइ अॼु खां सोचणो आहे छो जो मथां मुंद भरी पई कया वरी साल ख़तमु थियंदे का मानसून में को देरि कान्हे त इन जे विच में असां कुझु करे वठूं इन लाइ इनखे शॉर्ट टर्म ते या मीडियम टर्म ते ऑन इमरजेंट बेसिस जेको आहे सो इहे कमु कराइणा पवंदा रीज़न खे मेरिट ते ॾिसनि ऐं जेको अगरि कयूं त पाणी निकिरंदो पोइ असां कंदासीं त इहो तमामु घणो कूल थी ठीकु तव्हां तमामु क्लोज़ली हिन समूरे सिस्टम खे ॾिठो आहे हिन समूरनि शयुनि खे ॾिठो आहे कहिड़े रीति खाता कमु कंदा आहिनि हैंडलिंग कंदा आहिनि उहो बि अव्हां ॾिठो आहे अव्हां पंहिंजे जेको करियर हो उन दौरान हीउ डिज़ास्टर ॾिठो बि आहे उन खां पोइ जेका हैंडलिंग रही कुझु अहम ॻाल्हियूं अव्हां कयूं पर ख़ालिद साहब हाणे उहो जेको प्लान असीं बार बार ज़िक्र कयूं पिया त वॉर फुटिंग ते उन प्लान खे असांखे प्रायोरिटाइज़ करिणो पवंदो साम्हूं आणणो पवंदो छा उन में हुजणु घुरिजे फौरी तौर ते अव्हांखे छा नज़र अचे पियो त कहिड़ियुनि शयुनि में लेक कयूं पिया असां कहिड़ियूं शयूं अञा ताईं जंहिं तरफ़ हुकूमत जो ध्यानु न वियो आहे उहे कहिड़ा एरियाज़ आहिनि ॾिसो असां यानी असांजो कमु असां ड्रेनेज रूट्स हुजनि असां कंट्रोल लेवल्स हुजनि त हीअ ज़मीन हेठां हिन मां पाणी निकिरंदो असांखे सॼी ख़बर हुअणु घुरिजे
असांखे एतिरा कॉम्प्रिहेंसिव नक्शा हुअणु घुरिजनि डिजिटाइज जीअं साईं चयो अॼुकल्ह सेटेलाइट जो ज़मानो आहे तव्हांखे उहे इमेजिस जहिड़ी बेस ते वठणा पवंदा तव्हांखे ख़बर पवंदी किथां लथो आहे फाथो आहे इहो बारकोड सां तव्हांखे हिकिड़ी बाक़ाइदा इंटीमेट करणी पवंदी ऐं तव्हांखे पंहिंजे हिन सर्वे ऑफ पाकिस्तान ते मां चवंदुमि मां बि नुक़सान थी पोइ 2010 में ठाहियूं 2011 में ठाहियूं जेके डिपार्टमेंट खपंदो मां हुनखे ॾींदुसि त उहो ॾींदी पर मुंहिंजे जेको ज़रिए इक़बाल कहिड़ो असांजे ॿ टे इंजीनियर जेके मां ॾिना नक्शा उहे सभिनी में घुराइनि अञा वधीक बहितर करे ठाहे करे उनखे प्रॉपर वे में यानी एजुकेशन कनि त पोइ त थी सघंदो बाक़ी हड़बड़ में जेको आहे सो त बसि पाणी निकिरंदो इहो मुंहिंजे नज़र में जेको आहे सो इहा अणपढ़ वारी ॻाल्हि आहे पढ़ियल माण्हू ॻाल्हि कोन कंदो ठीकु ऐं मज़हर अली शाह साहिबु इमीडिएट चैलेंजिस जो ज़िक्र पे कयो ऐं उन ते ॻाल्हाइनि बि पिया त कीअं एक्सपर्ट्स खे उन में अञा वधीक उन्हनि जी इन्वॉल्वमेंट ऐं एंगेजमेंट सां मामलनि खे कंहिं बहितर डायरेक्शन में खणी वञी सघिजे थो अवां छा एड करणु चाहींदो हुन में सर मैडम अर्ज़ इहा आहे त मां साईं खालसा सां ऐं साईं शाह साहिब सां मुतफ़िक़ आहियां ॻाल्हियूं त हू सही था पर हिन वक़्तु जॾहिं साईं इहा ई ॻाल्हि कई त अहिड़ी ख़तरनाक क़िस्म जी मींहुं ॿोॾ वरी ब्रिज बलोचिस्तान जो सॼो पाणी इन क़िस्म जी कॾहिं एट ए टाइम कॾहिं बि कोन थियो आहे कॾहिं बि एॾो मींहुं कोन पियो आहे त हाणे असां उनखे वठूं था त इन मींहं जे एॾे हुजण सां जेकॾहिं मींहं खे वठनि हा त मथां पाणी अची वियो हाणे दरिया जो पाणी आराम सां अलाह जी महिरबानी सां बची वियो आहे इरिगेशन जी इहा कामयाबी आहे जो इन खां बची वियासीं एपी बंद जो पाणी जेको उहो बि 8-9 मिलियन एकड़ फुट खां वधीक पाणी आहे उहो बि पाणी जेको हाणे दग मिली आहे उनखे ऐं उहो बि महीने ॾेढ में काफ़ी हद ताईं 70% खां मथे महीने अंदरि मुंहिंजे नज़र में निकिरी वेंदो दरिया में ऐं ड्रेन्स बि ख़ाली थी वेंदो छाकाणि जो समुंड जो पाणी जेसिताईं लहंदो न तेसिताईं उहो पाणी समुंड छिकींदो कोन इहे सभु ॻाल्हियूं त हिकिड़ी कुदरती आहिनि जेको सभिनी खे हुअणु असांखे ख़बर हुअणु घुरिजे टेक्निकल में हाणे जॾहिं इहो पाणी निकिरी वेंदो त उन खां पोइ जेको मां ॻाल्हि कई आहे त हिन वक़्तु उनजी ज़रूरत आहे जीअं माण्हू हिन वक़्तु रस्ता ब्लॉक कयूं था आहिनि पाणी रस्तनि ते मेन रोड हाईवेज़ ते कचनि ते पाणी उन खां ॿेड़ियूं थो हलनि त उन्हनि लाइ माण्हुनि खे ॿेड़ियूं ॾियूं पाणी जॾहिं ही लही वेंदो ऑटोमेटिक सभु को पंहिंजो ॻोठ हली वेंदो त उन्हनि में मच्छर लाइट कान्हे का त ज़िंदगी जो उन्हनि खे ज़िंदगी न आहे त पोइ बाक़ी छा आहे पाणी पीअण लाइ उते कोन्हनि को उन्हनि खे पाणी ॾियूं मानी बि ज़रूरी आहे पर पाणी त इंतिहाई ज़रूरी आहे उते इन्हनि इलाइक़नि में पाणी कोन्हे को ख़ासि करे लेफ्ट साइड जेको इलाइक़ो आहे उते सुठो पाणी कोन्हे को उहो वीचारा थी सघे थो उहो पाणी पई ऐं डायरा आहिनि बीमारियुनि में मुबतला थी वञनि उन्हनि खे बचाइणो आहे डॉक्टरनि खे मोकिलिणो आहे असुलु इहा आहे हिन वक़्तु 8-10-15 ॾींहंनि जी ॻाल्हि आहे ऐं पाणी हिन वक़्तु पंहिंजो रूट वरितो आहे उहो उन में वेंदो तकड़ि कंदासीं ऐं मुख़्तलिफ़ हंधनि ते मुख़्तलिफ़ माण्हू जेकॾहिं पंपिंग कंदा उन्हनि खे रोकियूं त इंतज़ारु कनि पहिरियों पाणी जेको मथे उभिरियो पियो आहे उहो वञे जॾहिं उहो लहंदो त हुननि जो ऑटोमेटिक 90% पाणी हले वेंदो बाक़ी 10% जेको आहे उहो जेके हेठां आहिनि उन्हनि खे पंप आउट करणो पवंदो उहे उतां जा माण्हू उतां जा लोकल जेका गवर्नमेंट आहे इन जो कमु आहे इरिगेशन जो कमु आहे त पंहिंजा वरी केनाल वञी संभालनि छाकाणि सभु केनाल ऐं ड्रेनूं ख़तमु आहिनि माण्हुनि हथ सां कट ॾिना आहिनि ऐं मींहं बि रोड़े छॾियो आहे ऐं ओवरटॉप बि थी विया आहिनि सो इन करे असुलु हिन वक़्तु जेको मेन मसइलो आहे माण्हुनि जी ज़िंदगी माण्हुनि जी सिहत माण्हुनि जो खाधो ऐं 8-10 ॾींहं ऐं माण्हुनि खे बि मां इहा रिक्वेस्ट कनि थोरो सब्र कनि इनशाला 8-10 ॾींहंनि में पाणी आराम सां निकिरी वेंदो उनखे हिकिड़ो टाइम हूंदो आहे कलेक्ट थी वियो आहे घटि थी वियो आहे मंछर जे भरिसां उहो निकिरणो आहे 15-20 ॾींहंनि में काफ़ी निकिरी वेंदो अहिड़े नमूने सां ड्रेनूं जेके आहिनि उहो उन्हनि जो पाणी उते गॾु बीठो आहे समुंड थो खणे जॾहिं समुंड खणणु शुरू थियो त 15-20 ॾींहंनि में उहो पाणी निकिरी वेंदो उन खां पोइ इहे जेके खालसा थिए थो ज़रूरु हुकूमत आहे उहे पंहिंजे में सोचींदा हूंदा ऐं उन्हनि बंदोबस्तु कयो हूंदो उहो
हर ज़िले वाइज़ आहे, हर उहे उन हिसाब सां कंदा। उहो उनजे भरिसां कहिड़ो केनाल वञे थो, किथे कीअं आहे, उहो उन्हनि खे इरिगेशन वारनि खां पुछिणो पवंदो त असां ठीक हिन ठीक शाह केनाल साहब, में पाणी छॾियो। ठीक शाह साहब, अवां जी ॻाल्हि खे अॻियां वधाईंदे महमूद नवाज़ शाह साहब, मज़हर अली शाह साहब त काफ़ी हद ताईं पुरुमीद बि मूंखे नज़र पिया आया, सेटिस्फाई बि नज़र अचनि पिया त गवर्नमेंट ज़रूरु सोचींदी हूंदी कुझु न कुझु। उहा इहा ॻाल्हि बि कनि पिया त हीउ पाणी बि ईंदड़ कुझु ॾींहंनि में असांखे नज़र ईंदो त पंहिंजो रूट वठंदो हलियो वेंदो, ड्रेन थी वेंदो। बट जेके इमीडिएट चैलेंजिस आहिनि ज़िंदगी, माण्हुनि जी ज़िंदगी आहे, खाधो आहे, सिहत आहे, ऐं अगेन ॻाल्हि उते ई अचे पई त रिएक्टिव अप्रोच असांखे नज़र अचे पई। हिननि इमीडिएट चैलेंजिस बि ऐं ॾींहों ॾींहुं ही घटिजण बदिरां वधंदा पिया वञनि। हा, जेको ॾिसो, मेजर मुंहिंजे कंसर्न ख़्याल में हिन वक़्तु सरकार खे 2-3 प्लान्स ठाहिणा खपनि। सभिनी खां पहिरियों प्लान ठाहिणु खपे त अगरि 6 महीना पाणी न निकिरंदो त हिननि माण्हुनि जेके जिन जो ज़िक्र पियो थिए ऐं जिन जे पोयां घोड़ा घोड़ा पई थिए, सही उहे 6 महीना पंहिंजी ज़िंदगी कीअं गुज़ारींदा, कहिड़नि पॉकेट्स में रहंदा ऐं उहे ज़िंदगी कीअं गुज़ारींदा। पोइ इंटरनेशनल डोनर्स काफ़ी वक़्तु हिन वक़्तु मौजूदु आहिनि, उनखे को पंहिंजो प्लान पेश कनि त हीअ अॻियां 4-5 महीननि जी सूरत हाल आहे ऐं हीअ माण्हू रोडनि रस्तनि ते घसनि ते वेठल आहिनि, सिहत, पाणी, खाधो, इहो कीअं थो पहुची सघे, नंबर 1। नंबर 2 ॻाल्हि आहे त ड्रेनेज जो प्लान किथे आहे। अगरि तव्हां एतिरे ई कॉन्फिडेंट आहियो त माण्हू खे ॿुधायो त वाह अलाह सां ई कंदो त निकिरी वेंदो, हलियो पाणी असीं कंदो अलाह सां ई कंदो त जॾहिं पाणी घटि थींदो त पोइ निकिरी वेंदो, हलो त पोइ इहा ॻाल्हि करियो। या अगरि को ड्रेनेज जो प्लान आहे त उहो माण्हुनि खे तव्हां पेश करियो। उन में अगरि तव्हांखे वफ़ाक़ी हुकूमत जी या इंटरनेशनल डोनर्स जी ज़रूरत आहे, इंटरनेशनल डोनर्स खे तव्हां छा पिया ॿुधायो, कहिड़ियुनि शयुनि जी ज़रूरत जो ॿुधायो, सिर्फ़ु अटो टेंट इहो पिया ॿुधायो या का तव्हां ड्रेनेज जे पंहिंजे प्लान पिया ॿुधायो 4-5 महीननि जी। नंबर 3, यादि रखिजो सिंध जी ॿाराड़ी ऐं शहर जो तालुक़ु ज़राअत सां डायरेक्टली आहे, इनडायरेक्टली न डायरेक्टली आहे। उन फीथे खे फेराइण जे लाइ तव्हां वरी कहिड़ी कोशिशि ऐं काविश पिया करियो। असांजो नंढो जेको आबादगार आहे, वॾे खे छॾे ॾियो, नंढो ऐं मुतवसित तबिके जो आबादगार इन्हनि 8-10 महीननि जी सट खां पोइ पंहिंजे पेरनि ते न बीह सघंदो। उनखे ट्रैक्टर हलाइण जे लाइ ही भाण जेको 5,000 वारो 15,000 रुपए में आहे, दवा जेका 200 रुपए वारी 1000 रुपए में आहे, उन में हू पंहिंजी वरी पोखी कहिड़ी ऐं कॾहिं करे सघंदो, सही ॿिज किथां अची सघंदा। इहे सभिनी ॻाल्हियुनि जो एग्रीकल्चर प्लान ठाहिणु तमामु निहायत ज़रूरी आहे, जंहिंजे मथां सोच वीचार करणु त पोइ इंशाअल्लाह ताला अलाह कंदो इन मुश्किल मां दुनिया असीं निकिरी सघंदा। वधीक बट शायदि निकिरी अवां वेंदा, सम्झो मुल्क पिया मां त निकिरी ही वेंदा प्लान्स हलिया। फौरी तौर ते ठाहिण जी ज़रूरत आहे हुकूमत खे, ऐं जेकॾहिं किथे इन्हनि ते गौर को हले पियो या ठही चुका होल्डर्स त खे पब्लिक खे इन्वॉल्व स्टेक होल्डर्स खे बिल्कुलु इन्वॉल्व कनि। एग्जैक्टली स्टेक होल्डर्स की जी इन्वॉल्वमेंट बि हुजणु घुरिजे, ऐं गॾोगॾु इहे समूरियूं शयूं जेकॾहिं इन्हनि ते गौर बि हले पियो या कुझु थी चुकियूं आहिनि त उहे पब्लिक बि थियणु घुरिजनि। ख़ालिद साहब। जी जी बिल्कुलु साईं सही चयो, ऐं अलाह वॾो आहे, अलाह मदद कंदो। असांखे इहा करणु घुरिजे, सभिनी डिपार्टमेंट खे जल्दी जेको आहे इनखे इन मां असांखे निकिरणो आहे ऐं हर हाल में निकिरणो आहे। उनजो तरीक़ो इहो आहे, मां पंहिंजी जेका सारी मदरसा जे चए थो बिल्कुलु सही थो चए, बिल्कुलु इंसान लाइ ख़ूब ज़रूरी आहे, सभु कुझु मां सम्झां थो, पर मुंहिंजो चांस पाणी के साईं निकिरंदो, पाणी के साईं कढणो आहे, असांजे हथ में कोन्हे, असां प्लानिंग करे सघूं था। हिकिड़ो इहो, ॿियो जेको आहे सुभाणे खां करिणो आहे उहो अॼु सोचणो आहे, इन में दिलि न आहे, छो जो इहो वरी रिपीट न थिए ॻाल्हि, वरी हालात ख़राब न थियनि, तो इनखे असां शॉर्ट टर्म में कीअं बहितर करे सघूं था। इन लाइ तव्हां बहितर की कंसल्टेंट एंगेज कयो, जे पुराणनि इंजीनियर सां तव्हां सलाहूं नथा वठणु चाहियो न वठो, पर पंहिंजा कंसल्टेंट सुठा मेरिट एंगेज कयो, ऐं जेको आहे इहो वे फॉरवर्ड ॻोल्हियो त नेक्स्ट असां कीअं बहितरी करे सघूं। रीज़न छा आहिनि, बिल्कुलु रीज़न ॾिसणु घुरिजे, किथे सिलेक्शन थी आहे, छो थी आहे, उनखे कीअं बहितर कजे, मैनेजमेंट आहे, मिसमैनेजमेंट आहे, बंदि कमज़ोर आहिनि, एक्टिव कमज़ोर आहे, इहे सभु ॻाल्हियूं बिल्कुलु प्रो करणी पवनि। ये त इहो असां प्रो यानी हिनखे ॾिसंदासीं ऐं हिनखे हल कंदासीं त हिते असांजो मुस्तक़बिल जेको आहे असांजो मरीज़ थींदो आहे। ठीक, खालिद साहब टाइम बि मूं वटि घटि आहे, मज़हर अली शाह साहब ॾे हलंदसि। फाइनल कमेंट मज़हर अली शाह साहब, वे फॉरवर्ड से असीं ॻाल्हायूं पिया, इमीडिएट चैलेंजिस लाइ इमीडिएट रिस्पॉन्स ऐं प्लान्स नीडिड आहिनि, छा चवंदो मां? मुंहिंजो इहो आहे जे सही ॻाल्हि कई त असांखे ॿुधाइनि। मां एज़ ए इरिगेशन इंजीनियर मां यकीन सां चवां थो त जॾहिं समुंड जो पाणी हेठि थींदो, ख़बर आहे असांखे त
जॾहिं 14 5 जेका 15 16 राति जूं आहिनि चंड वयूं उन में समुंड मथे 7 8 10 फुटनि ताईं वेंदो आहे। उहो जीअं ई हेठि थी वियो त पाणी उहो निकिरणो आहे, उहो 8 10 ॾींहंनि में काफ़ी हद ताईं लही वेंदो। अहिड़े नमूने सां AFP बंद जो जेको तबाही मचाई आहे मंछर भॻी आहे, उहा बि हाणे वस्तो वरितो आहे, उहो बि 15 20 ॾींहंनि में 50% खां वधीक पाणी निकिरी वेंदो हुयो। पाणी हाणे पंहिंजो दग वरितो आहे, उहो वेंदो। बाक़ी मींहं जो पाणी आहे उहो आहिस्ते आहिस्ते आराम सां सभिनी खे इंतज़ारु करे ज़मींदारनि खे हिक ॿिए जो ख़्यालु करणो पवंदो। बदकिस्मतीअ सां हिक ॿिए जो पाणी हेठि मथे ज़मीनुनि जे करे ॿिए ज़मीने मोकिलनि था ऐं उन सां खून थियनि था। अलाए केतिरा माण्हू ताईं मरी चुका आहिनि। अञा बि जीअं पाणी घटियो त उन जो उहो वरी थींदो। माण्हू तकड़ करे पंहिंजे मथियां हेठि वाहींदा। हुकूमत खे इहो बि ख़्यालु करणु घुरिजे ऐं लॉ एंड ऑर्डर सिचुएशन पैदा थींदी उन पुलिस खे ओॾे मोकिलणु घुरिजे बहिराणनि में। जीअं पाणी हाणे 8 ॾींहंनि में इनशाला काफ़ी हद ताईं घटिबो त उते माण्हू जो हिक ॿिए जे ज़मीन में पाणी मोकिलनि था उन ते कंट्रोल कजे। ऐं हुन वध खां वधि मां इहा ई ॻाल्हि कंदुसि त इमीडिएट रिलीफ 8 10 ॾींहं इहो आहे त माण्हुनि खे पाणी पहुचाइनि, मानी पहुचाइनि ऐं उन्हनि जे माल मता जो ख़्यालु कनि। इहो ई आहे 8 10 ॾींहं। उन खां पोइ अलाह कंदो सभु को पंहिंजे घर थो पाणी नथो सभु को पंहिंजे घर में वञी ठीक मज़हर अली शाह साहब, प्रोग्राम जो वक्त भी पूरो थियो आहे। इंशाल्लाह ही जेके भी रिकमेंडेशन तजवीज़ूं ऐं गुफ्तगू जेका जो प्रोग्राम में थी आहे ज़रूर या इक़्तिदारी अवाननि ताईं भी पहुचंदी आहे ऐं आम माण्हू भी उनखे ॿुधे थो, उन मां खोड़ कुछ सीखे थो। महमूद नवाज़ शाह साहब वॾी महिरबानी मुंहिंजी, मज़हर अली शाह साहब, ख़ालिद हैदर महमूद साहब अव्हांजी भी वॾी महिरबानी मां टाइम कढियो जेके प्रोग्राम में गुफ्तगू लाइ। नाज़रीन गुफ्तगू मां ॿुधी पंहिंजे फीडबैक खां असांखे ज़रूर आगाह कजो। वरी जल्द मां सां मुलाक़ात कंदासीं इन्हनि अहम इशूज़ ते ऐं फॉलोअप अवां जे आॾो खणी ईंदासीं। पंहिंजे राय खां असांखे आगाह कजो। अॼोके प्रोग्राम मां एतिरो ई, इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।